सुहिणी मेहार असांजी लोक कहाणी आहे। हीअ कहाणी दादा प्रीतम वरियाणीअ पंहिंजनि लफ़्ज़नि में लिखी आहे सभिनी नौजवाननि जे लाइ। आवाज़ आहे आशा चांद जो। जिन ॾींहंनि में हिंदुस्तान में मुग़ल घराणे जो शहनशाह राज कंदो हो, उन्हनि ॾींहंनि में पंजाब जे गुजरात शहर में हिकिड़ो मशहूरु कुंभार रहंदो हो। संदसि नालो तुला कुंभार हो। हुन जा ठाहियल थांव ख़ुदि बादशाह ऐं अमीर कमाणींदा हुआ। इन करे वटिसि हर क़िस्म जो सुख मौजूदु हो। खेसि हिकु सिकीलधी धीउ हुई। संदसि चहिरे मां नूरानी नूर पियो बहकंदो हो। अकुल में बि काबर हुई। संदसि बेमिसल सूंहं जे करे खेसि सॾींदा ई सुहिणी हुआ। उन ज़माने में तुर्किस्तान जे शहर बुखारा में मिर्ज़ा अली नाले वॾो वापारी रहंदो हो। वटिसि माल मता जी कमी कान हुई, पर औलाद कोन हुअसि। हिकिड़े दफ़े संदसि शहर में हिकिड़ो दरवेश आयो। मिर्ज़ा अलीअ साणसि दिलि जो हाल ओढ़ियो। हुन दरवेश चयसि, तोखे पुटु त थींदो, पर 16 सालनि जी उमिरि में तोखां जुदा थी वेंदो। पर 16 सालनि जी उमिरि में तोखां जुदा थी वञी पर ॾेह वसाईंदो। इन ॻाल्हि खेसि दुखी कयो, त बि औलाद बिना सुञ सम्झी उहो मंज़ूर कयईं। 10 महीननि बैदि खेसि हिकु पुटु ॼाओ। संदसि नालो रखियईं इज़्ज़त बेग। इज़्ज़त बेग खेसि ॾाढे लाॾ कोॾ सां निपायईं। इज़्ज़त बेग जॾहिं सामाणो, तॾहिं हिंदुस्तान जी हाक ॿुधाई। दिलि में शौक़ु जाॻियुसि त वञी हिंदुस्तान जो सैर करे अचां। पिणसि मिर्ज़ा अलीअ खेसि घणो ई रोकण जी कोशिशि कई, पर इज़्ज़त बेग न मुड़ियो। पोइ त सौदागरीअ जो सामान खणी हू हलियो सफ़र ते। पिणसि ॾिसंदो ई रहियो, माणस बि रोई रछ भरिया। हिंदुस्तान में ॻच अरसो दिल्लीअ में रहियो। जॾहिं दिल्लीअ जे ऐश अशरत मां दिलि भरिजी वियसि, त लाहौर तरफ़ रुख़ रखियईं। लाहौर मां केतिरियूं ई नफ़ीस ऐं उम्दियूं शयूं ख़रीद करे वापसि वतन वरण जो वीचार कयईं। रस्ते ते रावी ऐं चिनाब नदियुनि जे दोआब में गॾियल गुजरात शहर जी रौनक ॾिसी उते सैर ऐं आराम करण लाइ तरसियो। शहर जे अमीरनि सां ॾेठ वेठ थियसि त तुला कुंभार जे थांवनि जी वाखाण ॿुधाईं। दिलि थियसि त के बर्तन ख़रीद करे सूखड़ीअ तौरु ॻोठ खणी वञा। इन करे पंहिंजे नौकर खे थांव ख़रीदण लाइ तुला कुंभार जे घर मोकिलियईं। नौकर उते सुहिणी ॾिठी त मोटी अची मालिक सां हुन जे सूंहं जी वाखाण कयईं। इज़्ज़त बेग बिना ॾिठे सुहिणीअ ते मोहित थी पियो। पोइ त बर्तन ख़रीद करण जे बहाने अची सुहिणीअ जो दीदार कयईं। बसि मुहिबत जी मेख दिलि में पुख़्तीअ रीत ठोकिजी वियसि। ॿिए तरफ़ बि साॻियो हाल थियो। सुहिणीअ जे चाह जो सलो इज़्ज़त बेग जे दिलि में उसरी वण थी वियो। सो वतन वरण जो वीचार त्यागे गुजरात में ई वेही रहियो। हिकिड़ो दुकान खणी खोलियईं। रोज़ तुला कुंभार खां बर्तन ख़रीद करे विकिणंदो हो। सुहिणीअ जे इश्क में दीन दुनिया जी सुध बुध विञाए वेठो ऐं वॾे अघ ते थांव ख़रीद करे सस्ते अघ में विकिणण लॻो। सस्ते अघ में विकिणी छॾींदो हो। आहिस्ते आहिस्ते संदसि धन दौलत ख़तम थी विया। नौकरनि बि ॾिठो त मालिक वापसि वरण जो नालो ई नथो वठे, सो बाक़ी बचियल पैसा ॾोकर खणी भॼी विया।
इज़त बेग तुला कुंभार खां ओधर ते थांव वठी विकिरण लॻो, पर घाटे सबबि ओधर वापसि करे न सघियो। इन करे तुला कुंभार खे अर्ज़ु करे चयईं, जेकॾहिं तव्हीं चओ त मां तव्हां वटि नौकरी करे सॼो कर्ज़ु चुक्तो करियां। तुला कुंभार संदसि ॻाल्हि मञी, खेसि बासण ॿुहारी करण लाइ ऐं नदीअ तां चीकी मिटी आणण लाइ नौकर करे रखियो। इज़त बेग वीचारो नाज़नि जो पलियल हो, सो हैरो सख़्तु पोरियो करणु हुन लाइ मुश्किल हो, पर सुहिणीअ जे मुहबत ऐं दीदार ख़ातिर सख़्तु महिनत कंदो हो। आख़िर हणी पाण खे छोरे विधाई। तुला खे मथसि कहल आई, इन करे खांसि सख़्तु पोरियो छॾाए मेहूं चारण जो कमु सौंपियईं। इन कम करे मथसि नालो पइजी वियो मेहार। हिकिड़े ॾींहुं शाम जो सुहिणी भथाण में आई। उन वक़्तु मेहार मेहूं पे ॾुधियो। सुहिणीअ जी दिलि साणसि मिलण ते थी, सो खीर पीअण जे बहाने वधी आई मेहार वटि। मेहार खेसि अकेलो ॾिसी साणसि पंहिंजे दिलि जो हाल ओढ़ियो। सुहिणी सुभाउ जी हलीम हुई, तंहिंखां सवाइ मेहार जी सुहिणी शिकिल ॾिसी मथसि हिरख हारे वेठी हुई। पोइ त रोज़ शाम जो वथाण में मेहार वटि अची वेहंदी हुई ऐं ॿई पाण में मुहबत वंडींदा हुआ। पर इश्क ऐं मुश्क कॾहिं बि लिकण जा न आहिनि। सो सुहिणीअ जी माउ खे ॿिन्ही जे प्रेम जी ॼाण पइजी वई। सो धीउ खे सम्झाइण ऐं मञाइण जी कोशिश कयईं, पर हूअ हिक ते थी बीठी। तंहिं करे माणस लाचार थी पंहिंजे मुड़ुस सां ॻाल्हि कई। तुला गिला खां बचण ख़ातिर यकदमि मेहार खे नौकरीअ मां कढी छॾियो ऐं सुहिणीअ खे ॾम सां परणाए छॾियईं। साहुरे घर सुहिणीअ धणीअ खे ॿाॾाए चयो, हे सभिनी जो ढकु ढकण वारा ख़ुदा, मूं निबल नारीअ जो सतु क़ाइमु रखिजे। ख़ुदा जी कुदरत सां ॾम खे रोज़ राति जो नशे में अघोर निंड वठी वेंदी हुई ऐं अहिड़ीअ तरह सुहिणी पाक दामन रहंदी आई। पर खेसि हर वक़्तु दिलि में महबूब जी यादि हूंदी हुई। होॾां मेहार खे बि पिरीअ जी यादि तरफाईंदी हुई। इन करे कफनी पाए फ़क़ीर बणिजी अची सुहिणीअ जे साहुरे घर सैन हयाईं। सुहिणी संदसि आवाज़ सुञाणे ख्या ॾियण जे बहाने ॿाहिरि आई। पिरीअ खे पछाणे साण समूरो हाल ओरियईं ऐं चयईंसि त ख़ुदा ताला मूंखे पाक दामन रखियो आहे। ख़ुदा खां दुआ था घुरूं त पाण में वरी गॾिजूं। मां तो बिना मांदी आहियां। चवंदा आहिनि इश्क जूं 6 निशानियूं आहिनि, आह सर्द, रंग ज़र्द ऐं चश्म तर, इंतज़ारी, बेकरारी, दरबदर। मेहार खे महबूबा सां मिलण करे धीरज त आयो, पर हालतुनि जो ख़्यालु करे नाउमेदी अची थियसि। सो हयातीअ मां कक थी झंग मुंहुं ॾेई उथी हलियो। घुमंदो घुमंदो अची गुरु गोरखनाथ जे मढ़ीअ में निकितो। उते सैन हयाईं त महंत ॿाहिरि निकिरी आयो ऐं चयईंसि, जेकॾहिं जोगी आहीं त अंदरि हलियो अचु। संदसि सुहिणी शिकिल ऐं लछणनि महंत खे मोहे विधो। खेसि यकदमि जोगियुनि जे कूफीअ में दाख़िल कयईं। मेहार महंत जी तमामु घणी ख़िज़मत ऐं चाकरी कई। आख़िर महंत मथसि राज़ी थी खेसि वर घुरण लाइ चयो। मेहार पंहिंजे महबूबा सां विसाल जी ख़्वाहिश ॾेखारी। महंत दुआ कयोसि, तुंहिंजे अंदर जी आस जल्दी पूरी थींदी। रखी आयो आहीं दिलि में जेका आस, पूरी थींदे प्यास मिलंदे महबूबनि खे। उन बैदि मेहार चनाब नदीअ जे किनारे ते आयो
ऐं सुहिणीअ जे साहुरे घर साम्हूं नदीअ जे ॿिए किनारे ते अची दूंहीं दुखाए वेठो। घणेई माण्हू वटसि पुछाणो करण ईंदा हुआ। जल्द ई संदसि हाक हंधे माॻे फैलिजी वई। किनारे ते रहंदड़ मल्हाह ऐं ॿेली रोज़ मच्छी, मखण, ॾुध वग़ैरह खेसि ॾींदा हुआ। जॾहिं हुन फ़क़ीर जी हाक सुहिणीअ जे जॾहिं हुन जॾहिं हुन फ़क़ीर जी हाक सुहिणीअ जे कन ते पई त खेसि पक थी त इहो ज़रूरु मेहार ई हूंदो। सुहिणी नदी पार करे फ़क़ीर जे ज़ियारत लाइ आई। मेहर खे सुञाणे साणसि अहिवालु ओॾियईं। ॿिन्ही पाण में तइ कयो त मेहार रोज़ राति जो नदी पार करे अची सुहिणीअ सां मिलंदो। बसि पोइ त मेहार मुक़ररु थियल महल ते नदी पार करे अची महबूबा सां मिलंदो हो। हू रोज़ पकल मच्छी साण खणी ईंदो हो। ॿई ॼणा सॼी राति खाईंदा बि हुआ त मुहबत बि वंडींदा हुआ। राति पंहिंजी तात पिर फुटीअ जो मेहार नदी तरी वापसि पंहिंजे माॻ पहुचंदो हो। सुहिणीअ जूं साहेड़ियूं खेसि टोकींदियूं ऐं रोकींदियूं हुयूं। उन ते सुहिणीअ वराणियो, सूरत जा साहिर जी साजे ॾिठी आ, हूंद न पलियो पाण, घिड़ो सभु घड़ा खणी। हिकिड़े ॾींहुं सख़्तु तूफ़ान लॻो। मुहाणा मच्छूं फासाए कोन सघिया। इन करे मेहार खे का बि मच्छी कान मिली। पर दिलि भर सुहिणीअ वटि मच्छीअ बिना कीअं वञे? महबूबा सां हथें ख़ाली कीअं मिले? सो छा कई जो पंहिंजी रान चीरे उन मां गोश्त कढी पचाए सुहिणीअ वटि खणी आयो। पर रतु घणो वहण ऐं पाणीअ में पुसण करे सुहिणीअ जे साम्हूं पहुचंदे ई साणो थी किरी पियो। सुहिणी संदसि अहिड़ो हाल ॾिसी तपरस में पइजी वई, पर सम्झी कान सघी त कहिड़ी माजरा आहे ऐं महबूब खे छा थी वियो आहे। मेहार सामत में आयो त सुहिणी सॼो हाल सुणी ॾाढो दुखी थी ऐं खेसि चयईं, तूं पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करे चुकी, हाणे मां पंहिंजो फ़र्ज़ु अदा कंदसि। पर मेहार न मुड़ियो। पर साणाईअ कारण 2 टे ॾींहं मेहार सुहिणीअ वटि पहुची न सघियो। सुहिणी विछोरो सही कान सघी ऐं आधी राति जो पको घड़ो खणी जनाब में घिरी पई। नदी पार करे वञी महबूब सां मिली। पोइ त हर रोज़ सुहिणी राति जो नदी तरी मेहार वटि वेंदी हुई ऐं भंभरके जो वापसि पंहिंजे घर मोटंदी हुई ऐं घड़ो घर जे ॿाहिरां गाह में लिकाए रखंदी हुई। हिकिड़े ॾींहुं सुहिणी घर खां ॿाहिरि पे निकिती त संदसि निराण जी निंड खुली पई। हुन संदसि पुठि वरिती ऐं सॼी ॻाल्हि सम्झी वई। पंहिंजे भाउ ॾम सां समूरी ॻाल्हि कयईं त हू अची ततो। पहिरीं त ॿिन्ही ॼणनि सुहिणीअ खे घणो सम्झायो ऐं धमकायो, पर सुहिणी न मुरी। पोइ त हुननि सोचियो त अहिड़ीअ ज़ाल खे ख़तमु करणु घुरिजे। इन करे हिकिड़े ॾींहुं निराणसि मंझंदि जो गाह में लिकल पको घड़ो खणी उन जॻह ते कचो घड़ो रखी छॾियो। उन ॾींहुं राति जो ज़बरदस्त तूफ़ान अची लॻो ऐं मींहुं बि वसकारा करे वसण लॻो। ॼण त कुदरत बि सुहिणीअ खे मनाए थे कई त पंहिंजो पाण बचाए। नदीअ जे किनारे ते वेठल मुहाणनि बि सुहिणीअ खे सलाह ॾींदे चयो, मत जा सुहिणी, मत जा। पर सुहिणी त महबूब सां मिलण लाइ आती हुई। सा भेरो कीअं वञे? ऊंदहि में कल्ह ई कान पियसि त घड़ो कचो आहे। हूअ निरसंसे घड़ो खणी पाणीअ में घिरी पई
विच सीर में। घड़ो पाणीअ में भुरी पियो। पोइ हूअ हिमथ करे हथ पेर हलाइण लॻी, हथ पेर हणण लॻी। जॾहिं हथ पेर हणी निसती थी पई, तॾहिं मेहार खे पुकारण लॻी, मेहार, ओ मेहार। मेहार त अॻे ई संदसि आसरे में वेठो हो, सो सुहिणीअ जूं दाहूं सुणी नदीअ में घिरी पियो। सुहिणीअ ताईं पहुतो ई मस त हिमथ जवाब ॾेई वियसि। आख़िर ॿई साणा थी हिक ॿिए जे भाकुर में दरिया में समाइजी विया। कंधीअ उभियूं केतिरियूं साहिड़ साहिड़ कन, किनी सांगो साह जो के घोड़ियसि कयो घिरन, साहड़ मिले तिन घाघाई घिड़न जे। शाह जो ॿियो बैत आहे, घड़ो भॻो मुंद मुई, वसीला विया, तिहां पोइ सुआ सुहिणीअ सॾ मेहार जा। हीअ आखाणी असांजी लोक कहाणी आहे, जेका शाह साहिब जे पंहिंजे रिसाले में मौजूदु आहे ऐं इन लाइ हिन सुर सुहिणीअ नाले हिकिड़ो सॼो चैप्टर लिखियो आहे, सॼो सुर, जंहिंमें सुहिणीअ ऐं मेहार जे बाबति सॼी हुन पंहिंजे कलामनि जी रचना कई आहे। ही आहिनि ॾुखिया लफ़्ज़। नफ़ीस माना नाज़ुक, मेख मीन्स किली, घाटो यानी नुक़सान, हलीम माना निमाणी, मुश्क माना कस्तूरी, कातिर माना ख़ातिर, पाक दामन मीन्स पवित्र, कफनी माना फ़कीराना या दरवेशाना कपिड़ा, कूफ़ो यानी फ़कीरनि जो टोलो या मेड़, वसाल माना मेलाप, मलाह माना ॿेड़ी हलाईंदड़ नाखूं, रान माना टंग जो मथियों हिसो सथड़, ज़ियारत यानी तीर्थ यात्रा, कातिर यानी ख़ातिर लाइ, कल यानी ॼाण ख़बर सुध। मुहावरा जेके हिन में इस्तेमालु कयल आहिनि, अख टीट करणु यानी रम्ज़ सां निगाह रखणु, पुछाणो करणु माना ॾस पतो पुछणु, सैन हणणु कंहिं दरवेश द्वारा कंहिं हंधि त्रिशूल खोड़े कंहिं हंधि कंहिं ज़रूरत जो इज़हार करणु।